अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं। नई देर खां जिते नवंदेरो पुलिस जी कामयाब कार्रवाई, फुर्तियल लोडर ऐं 4 मोटरसाइकिलियूं बरामद थियूं आहिनि। 4 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। तफ़सील मूजिबि नवंदेरो पुलिस SHO गुलाम मुस्तफ़ा आबड़ो जी अॻवानीअ में मुबीना पुलिस जो छापो हयो वियो आहे, जंहिंमें नवंदेरो शहर मां फुर्तियल इब्राहिम कटपर जो लोडर रक्षा ऐं अब्दुल लतीफ़ सोलंगी, एहसान जलपानी, तनवीर भुट्टो, अब्दुल सलाम जरवार ऐं वकार सोलंगी जी मोटरसाइकिलियूं बरामद कयूं वियूं आहिनि। जॾहिं त पुलिस जवाबदारनि आरिफ जत, लाल बख्श जत, गुलाम अली जत ऐं राबेल मैसर खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। होॾां लोडर रक्षा ऐं मोटरसाइकिल मालिकनि खे नवंदेरो थाणे ते चाबियूं ॾिनियूं वयूं। जॾहिं त चोरी वापसीअ जी ख़ुशीअ में शहरिन SHO गुलाम मुस्तफ़ा आबड़ो ऐं गश्ती टीम जे इंचार्ज खलील अहमद लीगारी खे पैसनि ऐं गुलनि जा हार पाराया विया ऐं ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे सैयद ज़हीर अब्बास, बुखारी, हक़सत न्यूज़, नवंदेरो।